अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन युअज़ूनल मुअमिनीन वल मुअमिनाति बिग़ैरि मक्तसबू फ़क़द इह्तमलू बुहतानन व इस्मम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम मझां अहज़ाब सूरत जी जेका आयत सगोरी हिन फ़कीर तिलावत कई आहे, इन क़ुरआनी अल्फाज जे अंदर मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो आहे, वल्लज़ीन युअज़ूनल मुअमिनीन वल मुअमिनाति बिग़ैरि मक्तसबू। ऐं उहे माण्हू जेके मोमिन मर्दन ऐं मोमिनियायुनि औरतुनि खे ईज़ाइनि था बग़ैर कंहिं ॾोह जे। बेॾोहो मोमिन मर्दन मोमिन औरतुनि खे जेकी ईज़ाइनि था, फ़क़द इह्तमलू बुहतानन व इस्मम मुबीना। उन्हनि पंहिंजे सिर ते वॾो बुहतान ऐं वॾो गुनाह पंहिंजे सिर ते खयो। कंहिं मुसलमान खे ईज़ाइण, कंहिं मोमिन मर्द या मोमिनियाणी औरत के ईज़ाइण, अल्लाह तो फरमाए त इहो वॾो बुहतान आहे ऐं पधरो चिट्टो गुनाह, जंहिंजी अल्लाह वटि दुनिया में भी सज़ा है ऐं आख़िरत में भी उनजो सख़्त अज़ाब आहे। प्यारा दोस्तों, इस्लाम मोहब्बत प्यार ऐं उल्फत जो सबक ॾिनो आहे। पंहिंजनि सां, परावनि सां, दोस्तनि सां, दुश्मननि सां, जंहिंसां बि मिलो त मोहब्बत ऐं सुहिणे इख़लाक़ जो मुज़ाहिरो कयो। कंहिंखे ईज़ाइण, कंहिंजी दिल आज़ारी करण, कंहिंजी इज्जत, माल, जान, अयाल, औलाद में बुरी नजर रखण, बदख्वाही करण, इहो अल्लाह वटि वॾो जुर्म आहे, वॾो गुनाह। एतिरो वॾो गुनाह आहे जो सुहिणे हबीब मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अज़ियतुल मोमिन नक्सिल कअबत 70 मर्रा। कंहिं मोमिन खे ईज़ाइण, कंहिं मोमिन खे ईज़ाइण, कंहिं मोमिन खे ईज़ाइण
एडो गुनाह हुआ जो काबे के 70 भेरा ड्राहण जे बराबर। बैतुल्लाह शरीफ मक्का मुकर्रमा जे अंदर काबू खानो अल्लाह सभिनी के ॾेखारींदो, रब सभिनी के दीदार कराईंदो, उमरो नसीब कंदो, हज बैतुल्लाह जो नसीब कंदो। वो काबो आ जंहिंखे ॾिसण बि इबादत आ, वो काबो आ जेको अल्लाह जो घर आ। सॼी दुनिया जा मुसलमान मस्जिदुनि जा मेहराब ठाहींदा आहिनि काबे जे रुख ते, मुंहुं कंदा आहिनि बैतुल्लाह शरीफ ॾे निमाज़ पढ़ंदा आहिनि, इबादत कंदा आहिनि, ऐं वेहो त क़िबले ॾे मुंहुं करे वेंदा कयो, ऐं जे सुम्हो त क़िबले ॾे मुंहुं करे सुम्हंदा कयो। जेकॾहिं तव्हां मयत खे पूरियो त क़िबले ॾे मुंहुं करे पूरियो त इन में तव्हांजे लाइ दुनिया जी बि भलाई, आख़िरत जी भलाई। छो त इहो काबो मुसलमाननि जो क़िबलो आहे। इन काबे जो दीदार भी इबादत आ, हज करण भी इबादत आ, उनजी इज्जत ऐं ताज़ीम करण भी इबादत आ। हिकिड़ो शख्स हुयो जेको पंहिंजे कबीले जो पेशमा हुयो, मस्जिद में इमाम जी नमाज पढ़ाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं हबीबन करीमन उन माण्हू खे ॾिठो क़िबले ॾे मुंहुं करे हीअं थुक उछलाई, क़िबले ॾे मुंहुं करे फीणी उछलाई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन माण्हू खे ॾिठो, पाण करीमन उन जे जमायतुनि खे फरमायो त अॻिते इन माण्हू जे पुठियां निमाज़ न पढ़जो, इहो इमामत जे क़ाबिल न आहे। हू त इमाम हुयो न, हिरियल हो, अचे मुसले ते बीठो त जमायतुनि उनखे पोइ ते हटाए छॾियो। चई छो? मां तव्हांजो इमाम आहियां, रोज़ निमाज़ पढ़ाईंदो आहियां। चई इहो जवाब वञी मदीने वारे साईं खां पुछ। उहो माण्हू हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में आयो, अर्ज़ की या रसूल अल्लाह, मां पंहिंजे कबीले जो इमाम आहियां, उन्हनि खे निमाज़ पढ़ाईंदो आहियां। अॼु जॾहिं मां निमाज़ जे लाइ बीठुसि त हुननि मूंखे मुसले ते बीहण न ॾिनो, हटाए छॾियो। मूं जॾहिं उन खां पुछो त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, चयूं हुज़ूर खां वञी पुछ। या रसूल अल्लाह, मां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पाण करीमन फरमायो तो क़िबले ॾे मुंहुं करे थुक उछलाई हुई? जी हा साईं, इहा ग़लती थी। पाण फरमायो त अंत अज़ल्ला व रसूलहू, तो अल्लाह के ईज़ायो आ, तो अल्लाह जे रसूल के ईज़ायो आ, तू मुसले ते बीहण इमाम जो लायक न आहे। क़िबले ॾे मुंहुं करे, ही मदीने जो वाक़ियो आ। क़िबलो कहिड़े शहर में आ? ॻाल्हायो, मके में। क़िबलो मके में आ, ऐं हे वाक़ियो हो मदीने शरीफ जो। विच में 450 किलोमीटर जो मुफ़ासिलो आ। हितों गायबाना उन पासे दे रुगे मुंह करे फीणी उछलाई। हबीबन फरमाया तो अल्लाह के ईज़ायो आ, अल्लाह जे रसूल के ईज़ायो आ, जो तो बेअदबी कईया, क़िबले दे मुंह करे तो थुक उछलाई आ। इहा ॻाल्हि अल्लाह के क़बूल ना है, अल्लाह जे रसूल के क़बूल ना है। क़िबले दे मुंह करे रुगे फीणी उछलाइण पे एडो वडो गुनाह हुआ। हुजूर जन उनके मुसल्ले इमामत ता हटाए छडियो, उनके बेअदब करार दिनो। पण फरमायूं त इन अल्लाह के ईज़ायो, अल्लाह जे रसूल के ईज़ायो आ। डोह केड़ो हुयो? सिर्फ क़िबले दे मुंह करे थुक उछलाई। पर उन काबे के ड्राहण, बैतुल्लाह के टोड़ण झोड़ण, इहो को डोह आहे या न? इहो को गुनाह आहे या न? के मुसलमान जी दिल रंजाइण, के मोमिन जी दिल दुखाइण। हिकड़ो भेरो न, ब न, 4 न, 5 न, साईं फरमाइनि था 70 भेरा काबे के ड्राहे, होॾो के मुसलमान जी दिल खे ईज़ाए। अॼु फैशन थी वियो आहे कंहिंखे ईज़ाइण, ॾुखाइण, कंहिंजी दिल आज़ारी करण खे माण्हू गुनाह नथा सम्झनि। फ़क़ीरो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, तव्हां अहले ज़िक्र आहियो, अहले मुहब्बत आहियो, आशिक़े रसूल आहियो। तव्हांजो किरदार
तव्हांजा इखलास अमल कंदो। कंहिंजी गिला करण इहो बि दिल खे ईज़ाइण आहे। कंहिंसां हसद रखण, दिल में कीनो रखण, कंहिंजी बदख्वाही करण, कंहिंखे गार ॾियण, कंहिंखे घटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण, कंहिंजे ज़ात ते मेहणो ॾियण, कंहिंजे क़ौम ऐं कबीले जो तानो हणण, कंहिंजी शइ बिना इजाज़त जे खणण, मस्जिद जे दरवाज़े ते जुती पई आहे पराई, बिना मोकल जे पराई जुती पाइण, इहो बि कंहिंखे ईज़ाइण आहे। हाणे हू जो माण्हू निकिरे ॾिसे जुती कोन्हे त परेशान थींदो न। साईं फरमाइनि था त पराई जुती जेको पंहिंजे पेर में पाए थो बिना मोकल जे, जेतिरी देर उहा जुती उन जे पेरनि जे हेठों आहे ओतिरी देर उनखे जहन्नम जी बाहि जे टांडनि जे मथां बीहारियो वेंदो। दोज़ख जी बाहि जे टांडनि ते उन माण्हू खे बीहारियो वेंदो। पराई जुती बिना मोकल जे इस्तेमाल करे थो। पराई ॾीए जी वट हुजे न, सुईअ जो धागो पराओ हुजे न, बिना मोकल जे न खणंदा कयो। पंहिंजूं दिलियूं साफ़ रखंदा कयो। केना कीनो कुदूरत बुग़्ज़ न हुजे। हिकु मोमिन जो शान छा आहे, मोमिन जो तरीक़ो छा आहे। साईं फरमाइनि था त हथियार केॾे हीअं सिधो न कयो, भली गोली न आहे, बंदूक आहे, पिस्टल आहे, रिवाल्वर आहे, छुरी आहे, काती आहे, हीअं केॾे ओलारे सिधी न कयो, भली हुन में गोली न आहे, इरादो न आहे तव्हांजे हणण जो, पर हीअं सिधो करे ताणे कंहिं ते औज़ार ताणे। हबीबन करीमन फरमाए त ईअं बि न कंदा कयो। कंहिंखे हीसाइण, कंहिंखे छिरकाइण। मिसाल ही हदीस जा लफ़्ज़ आहिनि। ॾिसो नंढी नंढी ॻाल्हि मुंहिंजे महबूब सेखारी आहे। को माण्हू पुठीरो वेठो आहे, पोयों ओचितो अचे हकल करे वो छिरक भरे वञे, इहो छिरक भराइण बिज शरीयत में जाइज़ न आहे। तव्हां सम्झी या न सम्झी ॻाल्हि? ईअं ॾिठो आहे माण्हुनि जी आदत आहे, को वेठो हूंदो न पुठियों अचे पोयों अचे ओचितो हाउ ओचितो रड़कंदो, हू छिरक भरे वेंदो। मदीने वारे साईं फरमाए त ईअं बि कंहिंखे हीसाईंदा न कयो, ईअं कंहिंखे छिरकाईंदा न कयो। इहा ॻाल्हि बि अल्लाह ऐं उनजे हबीब खे पसंदि न आहे। पंहिंजा सीना साफ़ रखो, दिलियुनि में कुदूरतूं ऐं कीना न हुजनि, दिलियूं साफ़ हुजनि। तरग़ीब व तरहीब में इमाम मुंज़री रिवायत आणे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी कचहरी लॻी पई हुई। सुभान अल्लाह। या कचहरी भी केड़ी कचहरी होंदी। हाय हाय हाय। अल्लाह शला असा सबनी के मुस्तफा जो दीदार नसीब कर। जिनमल महबूब वेंदा हा न त इए लगंदो हो जी सितारन में चोली जो चंड। महफिल हसीन तुझी तुझा हसीन माणो, महफिल हसीन तुझी तुझा हसीन माणो, महफिल हसीन हित मीर पीर के नाणे बिना विकाणा, महफिल हसीन तुझी साईं तुझा हसीन माणा, महफिल हसीन तुझी। सोने नबी जी महफिल लगी पई, मदीने वाले साईं जी कचहरी लगी पई। सोने नबी फरमायो हींअर हिन मजलिस में उहो माण्हू अचण वारो आहे जेको जन्नती आहे। न चयो सुभान अल्लाह। बेटा हाणे कचहरी लगी पई आहे, मजलिस हले थी पई, ॿाहिरों को माण्हू अचे, मूंखे कहिड़ी ख़बर त केरु थो अचे, तव्हांखे कहिड़ी ख़बर त केरु थो अचे।
पर वाह मुस्तफा तुझे इल्म ता सदके वञा, तुझे गैब जे इल्म जानण ता सदके वञा। साईं फरमाए त हींअर ॿाहिरों हिकिड़ो माण्हू थो अचे, वो जन्नती आहे। मूंखे पंहिंजी ख़बर कोन्हे, तव्हांखे पंहिंजी ख़बर कोन्हे त कहिड़ो जन्नत में वेंदो, कहिड़ो हाल आख़िरत में कीअं थींदो, कंहिंखे गारंटी नाहे। पर वाह मुस्तफा तुझे इल्म तां सदके वञूं, हुजूर खे ख़बर आहे त कहिड़ो जन्नती आहे कहिड़ो जन्नत। साईं फरमाइनि था हींअर हिकिड़ो माण्हू अचे थो मजलिस में जेको जन्नती अथव। जे बेहश्ती ॾिसणो हुजेव न, इन माण्हू खे ॾिसजो जेको हाणे अचण वारो आहे। तेसीं बस थोरी देर गुज़री त हिकिड़ो शख्स आयो, मेरड़ा कपड़ा हुजनसि, हीणो हाल, हाय हाय हाय, जुती पंहिंजे खॿे हथ में खयूं ऐं ये दाखिल थियो, पासड़ो वठी अचे मुंहिंजे महबूब जी महफ़िल में वेही। सभिनी ॾिठो अल्लाह जे रसूल फरमायो आयो जन्नती जवान। मजलिस पूरी थी, हर को पंहिंजे घरनि ॾे हलियो वियो। वरी ॿियो ॾिहाड़ो थियो, ओ साॻो टाइम हुजूर जन जी कचहरी हले पई, दरबार लॻी पई आहे, ॿिन्ही जहाननि जे सरदार जी कचहरी लॻी पई आहे, महबूब जी गुफ्तार हले पई। साईं फरमायो त ॿुधो, हींअर हिन मजलिस में हिकिड़ो माण्हू अचण वारो आहे जेको जन्नती आहे। जे बेहश्ती ॾिसणो हुजेव त इन माण्हू खे ॾिसजो। थोरी देर गुज़री, साॻो माण्हू, साॻा हीणा कपड़ा, हाल उहे साॻा ई, उहा जुती खॿे हथ में खयूं अचे कुंडड़ी में वेही रहियो, महबूब जी दीदार ऐं ज़ियारत में मशहूर। मजलिस बर्खास्त थी, हर को पंहिंजे घरनि ॾे हलियो वियो। वरी टियों ॾिहाड़ो सोने नबी जी दरबार लॻी। सहाबी आया, महबूब जी कचहरी में आशिक, महबूब जे दीदार जा मुश्ताक जॾहिं सोने नबी वटि ईंदा हा त हुजूर जे चेहरे ते उन्हनि जूं नज़रूं हूंदियूं हुयूं ऐं ॿुधंदा हा गौर ऐं फिक्र सां त जो असांजो पुनल छा थो फरमाए। साईं फरमाए त ॿुधो, हींअर हिन मुंहिंजी महफ़िल में हिकिड़ो माण्हू अचण वारो आहे जेको जन्नती आहे। जे बेहश्ती ॾिसणो अथव न दुनिया में, जेकॾहिं जन्नती जवान ॾिसणो अथव इन माण्हू खे ॾिसजो। थोरी देर गुज़री, वो साॻो ई माण्हू, साॻा ई हीणा हाल, अभरड़ा हाल, उहा जुती हथ में अचे मस्जिद शरीफ में वेठो, साईं जी कचहरी में वेठो। साहबी ॾिसनि पिया। हिकिड़े असाबी चयो मूंखे ख़्याल थियो त मां इन माण्हू खे वञी ॾिसां। 3 ॾींहं अल्लाह जे नबी फरमायो आहे त जन्नती आहे, वञी ॾिसां त हिन जा अमल कहिड़ा आहिनि, करे छा थो, इबादत कहिड़ी थो करे। जो अल्लाह जे रसूल 3 ॾींहं हिन जे जन्नती हुजण जी ख़ुशख़बरी ॿुधाई। असां बि सिधो हुनजे घर वियो, बाबा मां तुंहिंजो महिमान आहियां, अदा महिमान आहियां, अखियुनि ते भली करे आया, ख़िदमत कई, मानी खाराई। रात जो पियो ॾिसे त सॼी राति जागंदो हूंदो, नफ़िल पढ़ंदो हूंदो, इबादत कंदो हूंदो। ॾिठई सोमाणी नमाज़ पढ़ी लत खोड़ी सुम्ही पई। पासो वराए पियो त चए पियो अल्लाह अल्लाह अल्लाह। अल्लाह जो मिठो नालो वठे पियो, रब जो ज़िक्र करे पियो। रात गुज़री वई, फजर नमाज़ ते उहो बि थियो, हीअ असाबी बि थियो, नमाज़ फजर जी पढ़ियो। का अहिड़ी ख़ासि इबादत जेको सॼी राति जागणु, नफ़िल पढ़णु, ज़ुहद करणु या शबेदारी करणु, इहो न ॾिठे। शायदि थकल आहे, अॼु इबादत न कई थी, मथां ॿी राति करे, वरी ॿी राति बि रही पियो। सॼी राति ॾिठईंसि, उहो ई साॻो सोमाणी पढ़ी सुतो। पोइ जेॾीमहिल पासड़ो भराए पियो, चवे पियो अल्लाह अल्लाह। रात गुज़री वई, ॾींहुं थी वियो, फजर नमाज़ पढ़ियूं। ॾिठई त हिन में का ख़ासि इबादत नज़र कोन आई। वरी टी रात
वरी मुंहिंजो मुशाहिदो कई ॾिसंदो रहियो पर हुनजी उहा ई जीअं बरातियूं पहिरीं ॾिठई तीअं राति हुनजी ईअं ई गुज़री हिन ॾिसण वारे उनजी इबादत खे उनजे ज़ुहद खे त तमामु घटि सम्झो आबिद ज़ाहिद त अहिड़ो जहिड़ो चइजे ओड़ो न आहे सुबुह जो ॿाह मूं हथ विझी पुछई मियां तुंहिंजो अमल कहिड़ो आहे तो में इबादत कहिड़ी आहे तूं छा कंदो आहीं या छा तुंहिंजी कैफ़ियत आहे जी ॿियो कुझु बि न आहे मां इहो आहियां जेको 3 ॾींहं मूंखे ॾिठई बसि हिकिड़ी ॻाल्हि मूं में आहे जेॾीमहिल राति जो सुम्हंदो आहियां सुबुह जो उथंदो आहियां त मुंहिंजी दिलि में न कंहिंजे लाइ कीनो हूंदो आहे न बुग़्ज़ हूंदो आहे न अदावत हूंदी आहे सीनो साफ़ करे सुम्हंदो आहियां सीनो साफ़ करे उथंदो आहियां जे पोइ मुबारक थई 3 ॾींहं मुंहिंजे रसूल तुंहिंजे जन्नती हुजण जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे तुंहिंजो इहो अमल अल्लाह वटि वणियो आहे रसूल वटि वणियो आहे तूं जन्नती आहीं जो तुंहिंजी दिलि में बुग़्ज़ न आहे कीनो न आहे कुदूरत न आहे पुट समझो था नमाज पढ़ण सोली आ रोज़ो रखण सोलो आ दाढ़ी रखण भी सोली आ चादर पाइण भी सोली आ पर सीनो साफ़ करण ॾुखियो आ हां अॼु असांजूं दिलियूं था ॾिसूं त ज़मीरनि ते ज़ंग चढ़ी विया दिलियुनि ते काराण लॻी वई दिलियुनि में बुग़्ज़ आ कीनो आ अदावत आ बदख़वाही आ बेहयाई आ दिलियूं असांजूं गंदाई सां भरियूं पियूं आहिनि हिक ॿिए जे लाइ बुरियूं सोचूं आहिनि हसद सां दिलियूं भरियूं पियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो मोमिन उहो आहे जंहिंजो सीनो साफ़ हुजे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दिल धोए जॾऊं ग़ैर ग़फ़लत जिए धोने काज़िर गंदियूं तरक दुनिया मां सवल्ला दे थियन माफ़ियूं मदियूं कियन बेदर्दन जो दिलियूं वो दर्द सा दिल बरद क्यों इश्क वारन सां रखियूं यार पिरत मां ॻाल्हियूं पकियूं कियन बेदर्दन जो दिलियूं यार दर्द सां दिल बरद क्यों चो सल्लल्लाहु अलैहि या गंगा में की मलहन नकी मक्के मदायूं थियन माफ हिंदू चवंदा आहिनि गंगा में वेंजो गुनाह धोपी वींदा मुसलमान चवंदा आहिनि त मक्के में वञो काबे जो दीदार कयो गुनाह माफ़ थी वींदा पर सूफी चवंदा आहिनि अल्लाह जा आरिफ चवंदा आहिनि त गंगा में घी मलहन नकी मक्के मदायूं थियन माफ़ सीनो जन कयो साफ़ तन खां पाणे पाप परे थियो है सीनो जन कयो साफ़ तन खां पाणे पाप परे थियो चो अल्लाह 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 अल्लाह
फकीरा अल्लाह जो साले बानो के मानू गार दिनस घट वध गालायोस फकीर चुप मानू दिसण वारन मां के पूछो तो सही तोखे पे तो गारियों दे तोखे पे तो घट वध गालाए तू जवाब ही कोन तो दी पुट गार दे कावड़ थींदी है ना पारो चढ़ंदो है ना गुस्सो ही चढ़ंदो है ना वरंदी मानू दींदो है ना फकीर के हो पियो गारियों दे पर पाण वरंदी न दिनो जवाब न दिनो पुछण वारे पुछु से ओ फकीर उ तोसा तो घट वध गालाए तू चुप करियो बीठो आ फरमाए तो दिलम खान ए मेहर यारस्त बस दिलम खान ए मेहर यारस्त बस दिलम खान ए मेहर यारस्त बस अज़ामे न गुंजद दरों की नुकस फरमाए तो मुझे दिल मुझे यार जी मोहब्बत में भरी पया उन दिल में इतनी जाय वांदी ना है जिते कावड़ रखा कीनो रखा वरदी दिया वेर वठा पलांद वठा इंतकाम वठा दिल में जाय खाली रही काने दिल मुझे यार जे मोहब्बत में भरी पया वरंदी वो दे जे दिल में कीनो हुजे जे दिल में बुग़्ज़ हुजे कावड़ चढ़े वो जवाब दे वो वरंदी जे मुझी दिल ते मुझे यार जे मोहब्बत में भरी पया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों के फकीर के मानू घट वध गालायो नाशाइस्ता गालायो सुस्त चई से फकीर वरंदी न दिनस मानू पूछो सही ही तवा सा तो गालाए तवा वरंदी न थाजो ची अब्बा जना कुर मदीने वारे मीर जो मुखड़ो डिठो थम यार जो जलवो डिठो थम दिल मुस्तफा जे मोहब्बत में भरी पया कावड़ रखा त किथे रखा जे वरंदी दिया त किए दिया जो मुझी दिल त मुस्तफा जे मोहब्बत में भरी पया नजर मिला कर किसी ने यारो नजर का जादू चला दिया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया है गमे जुदाई में मर रहा हूँ गमे जुदाई में मर रहा हूँ हजार हीले चला रहा हूँ खुदा करे मैं देखूं उसको खुदा करे मैं देखूं उनको जो दिल मेरी में समा गया है न जाने कैसी दिखाई नजरें के पल में अपना बना लिया सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ पेलू पीत न पई पियो मादी वत होत बलोच न राधी मैं मुठड़ी जावण लादी हिम बख्त सड़ी दुख रोली
मैं मुठड़ी जावण लादी हिम बख्त सड़ी दुखरोली ओ घर फख्र पिया पाऊं पावे मेरी उजड़ी छोक वसावे रल चितर बहार सुहावे रल हस बस खेलू होली सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या दोस्तों भाइरो बिन जाए बऊन से जेको खुद ऐबन का आजो हुजे नथी अपने हाल की जो खबर रहे देखते औरों के ऐबो हुनर पड़ी अपनी खताओं पर जो नजर तो निगाह में कोई भी बुरा न रहा जदे पंजाए बन ॾिसंदो आ पो हीअं चवंदो आ फलाणो गंदो फलाणो किनो फलाणो हीअं फलाणो हूअं पर जे पंहिंजे ऐबन ते नज़र पइजी वञे पंहिंजूं खताऊं नज़र अची वञनि चवंदो सॼी दुनिया मूंखां भली आ सभिनी मां जे घटिया गुनहगार आहियां त मां ओ गंढ खुलती गई अमल किरदे रयम पला खाली थिया ओ पला खाली थिया कुछ बचा न सगम सुती किस्मत निंदरों जगा न सगम सोना मदनी माही मैं मना न सगम ओ मुंडदी चंदरी हुई में तमें रुलदी रयुम साईं दे लड़न लगम तमें भुलदी रयुम ओ मुंडदी चंदरी हुई में तमें रुलदी रयुम साईं दे लड़न लगम तमें भुलदी रयुम गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम गंढ खुलदी गई अमल किरदे रयुम पलो खाली थिया कुछ बचा न सगम सोना मत ओ खड़ा नफ्स शैतान फटके जा जेड़ा ने क्या अमल डाकू लुट जो गया जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या जरा कुछ न बचा अगू थी इसमें क्या डाकू लुट दे गए मैं अल्लाह न सगम सोना मदनी माई मैं मना न सगम ओ भाइरो पंहिंजे ऐबन के नजर में रखो ॿियनि जा ऐब न खोलियो ॿियनि खे बुरो न चओ ओ मुंहिंजा प्री प्यारा पंहिंजे गुनाहनि ते नादिम थी पिशेमान थी ॻोढ़ा ॻाड़े पंहिंजे गुनाहनि जी रब खां माफ़ी वठो पंहिंजे हाल ते पंहिंजे अफ़ाल ते नज़र रखो मुंहिंजा दोस्तो उहो माण्हू अल्लाह वटि मक़बूल थी वेंदो आहे जेको पंहिंजे ख़ताउनि ते नादिम ऐं पिशेमान थी माफ़ी तलब थींदो आहे चओ अल्लाह
याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारल हतबे। हसद नरको हसद नेकियुन के इए साड़े छड़ींदो आ जिए सुकल काठन जे ढेर के बाह साड़े जलाए रख करे छड़ींदी आ तिए हसद मानू जे नेकियुन के बर्बाद करे छड़ींदो आ। केंजी इज्जत न सहे, केंजो अच्छो कपड़ो न सहे, केंजो माल दौलत न सही सके, अंदर में कीनो रखे, हसद कुदूरत रखे। साईं फरमाता दब्ब इलैकुम दाअल उम्मे, अगन उम्मतुन वारी बीमारी तव्हां में भी पइजी वई आ। साहबन जो सिवा केड़ी पाण फरमाता उहा हसद आ। जेको हसद आ हबीबन फरमायो हसद इए आ यो कूड़न वारो आ। मां इए न थो चवां त मथे जा बार कूड़ी पर मानू जे नेकियुन के कूड़े छड़ींदो आ। पुट वार मथे जाहन पर पाकी खणी घुमायो त गंजो थी विंदो, वार हिकड़ो न टिकण ते बचे। मुंजा दोस्तो तीए मानू वटे इबादत आ, नेकी आ, नमाज आ, रोजो आ, हज आ, ज़कात आ, पर जेकरे उन जे अंदर में हसद अची वियो, कीनो अची वियो, यो हसद उन जे नेकियुन के कूड़े खत्म करे छडींदो। न नमाज रहंदी, न रोजो, न हज, न ज़कात, न खैरात, को बि अजर उन जे दफ्तर में बाकी न बचंदो जंहिंजे अंदर में हसद हूंदो आ। वो छा था चओ एड़े मर्ज़ खां पाण खे आजो कबो या न कबो? ये अंदर जी सफ़ाई कबी या न कबी? यो अंदर मजा यो कीनो कीअं निकरंदो, कुदूरत कीअं निकरंदी, यो बुग़्ज़ हसद कीअं निकरंदो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदे अल्लाह 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 अल्लाह। दोस्तों भाइरो ये जेके गुनाह हन ये दिल के कटींदा हन, कारो बनाईंदा हन, दिल ते जंग लगी वींदा हन, पर अल्लाह जो जिक्र इन्हें दिल जा जंग लाहे छडींदो आ, कल्ब के उजारे ऐं जरकाईंदो आ त अल्लाह जो जिक्र। ये जो हसद है, ये जो कीना है, ये कुदूरत है, बुग़्ज़ है, ये दिल को जंग आलूदा बना देते हैं, दिल सियाह बना देते हैं। भाइयों इस दिल की स्याही किस तरह साफ होती है? जब बंदा अल्लाह का जिक्र करता है। मेरे आका फरमाते हैं लिकुल्लि शैइन सिकालतुन व सिकालतुल कुलूब ज़िक्रुल्लाह। हर चीज की सफाई का कोई ना कोई औजार होता है और दिल की सफाई का औजार है अल्लाह का जिक्र। अल्लाह अल्लाह अल्लाह। वल्लज़ीन युज़ूनल मुमिनीन वल मुमिनात बिगैर मक्तसबू। बेगुनाह के मुसलमान मर्द के या के मुसलमान औरत के ईज़ाइण गिला जे जरिए, ग़ीबत जे जरिए या ताना ज़नी जे जरिए या उनके नुकसान पहुंचाइण जे जरिए के तरह सा के मुसलमान मोमिन मोमिनियाणी के ईज़ाइण, दिल दुखाइण, दिल रंजाइण। अल्लाह तो फरमाए त इहो वॾो बोहतान आ, इहो गुनाह अज़ीम आ, इस्म मुबीन आ, चिट्टो पधरो गुनाह आ। इने गुनाह जी ज़िल्लत दुनिया में भी वकोड़े वेंदसि ऐं अज़ाब आखिरत में भी जहन्नम जी बाह जी सूरत में मिलंदसि। पो जे सच्चा मोमिन आयो तब तव्हां जूं दिलियूं साफ़ हुजनि, कंहिंखे ईज़ायो न,
पंजो किरदार सुधारियो, पंजा इखलाक सुधारियो, पंजो उथण वेहण सुधारियो। मुंहिंजा दोस्तो, कंहिंजे लाइ तव्हां तकलीफ़ जो सबब न बणिजो। ॻाल्हि क़बूल आहे? हाँ, कंहिं मुसलमान जे लाइ तव्हां तकलीफ़ जो सबब न बणिजो, पर कंहिंजे लाइ राहत जो सबब बणिजो। कंहिं दर्दमंद जे दर्द लाहिण जो सबब बणिजो। कंहिं रोंदड़ खे खिलाइण वारा बणिजो। कंहिं दर्दमंद जे परेशानी हटाइण जो सबब बणिजो, त अल्लाह वरी तव्हां जूं परेशानियूं लाहे छॾींदो। मदीने वारे साईं फरमायो, जेको कंहिं मुसलमान जी हिकड़ी तकलीफ़ लाहे थो, अल्लाह क़यामत जे ॾियारे उन जूं 70,000 तकलीफ़ूं लाहे छॾींदो। जेको कंहिं ॾुखायल दर्दमंद मुसलमान के, परेशान हाल के, उन जी परेशानी लाहे ऐं उन के रोंदड़ के मुरकाए थो, खिलाए थो, क़यामत जे ॾियारे में अल्लाह ताला जन्नत जा 8 दर उन जे लाइ खोले छॾींदो। दोस्तो, त अॼु हिन मजलिस जो इहो सबक़ आहे तव्हां जे लाइ। इहो दर्स सिखी वञो त तव्हां पंहिंजे सीननि खे साफ़ कंदव, पंहिंजे दिलनि मां कुदूरतूं कढंदव, कंहिंजी दिलि न ॾुखाईंदव, कंहिंखे अज़ियत न पहुचाईंदव। पर जेकॾहिं को तव्हांखे ॾुखाए थो त बि सब्र सां सही वञो, अल्लाह तव्हांजी मदद कंदो। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर के हिकिड़े माण्हू ॻाल्हायो पे, घटि वधि पे ॻाल्हाई। हुज़ूर जन बीठा ॿुधनि पिया ऐं साईं जन मुरकनि पिया। मदीने वारा साईं चओ मुरकनि पिया। हू काफ़र ॻाल्हाए पियो, हज़रत अबू बकर खे घटि वधि पियो चवे। हुज़ूर जन ॿुधनि बीठा, मुरकनि बीठा। हज़रत अबू बकर चुप हो। आख़िर हुन जॾहिं घणी ज़बान दराज़ी कई त हज़रत अबू बकर उनखे वरंदी ॾिनी। जेॾी महिल हज़रत अबू बकर वरंदी ॾिनी त हुज़ूर जन पुठी राती हलिया ऐं उते बीठा न। हज़रत अबू बकर समझी वियो त साईं जन खे मुंहिंजो जवाबु ॾियणु पसंदि न आयो। हज़रत अबू बकर साईं जन जे पुठियों आयो, या रसूल अल्लाह, हुन काफ़र मूंखे ॻाल्हायो पे, तव्हां ॿुधो पिया, मुरको पिया ऐं मूं वरंदी ॾिनी, तव्हां पुठी मुबारक वराए हलिया आहियो। साईं फरमाया त अबू बकर, जेॾी महिल हुन तोखे ॻाल्हायो पे, तो जवाबु न पे ॾिनो, अल्लाह ताला जा मलाइका आसमाननि तां लही आया, उहे तुंहिंजे बजाए ॻाल्हाइनि पिया। तुझी मदद में मलाइका लही आया। पर जेॾी महिल तो वरंदी ॾिनी, मलाइका हलिया विया, उते शैतान अची वियो। पोइ मूं चयो, जिते शैतान हूंदो उते अल्लाह जो नबी न बीहंदो। हू चवनई तूं मचो, हू चवनई तूं मचो, वाटा वराए, अग अगराई जो करे, खता सो खाए, पलव में पाए, हलियो कीने वारो कीन की। जेको कीनो जंहिंजे दिल में आहे न, कुझु न माणींदो, कुझु न पिराईंदो। जेको तव्हां सां बदख़वाही करे थो न, जेको तव्हांजी गिला करे थो, तव्हांखे घटि वधि ॻाल्हाए थो, सब्र कयो, रब ते छॾियो, अल्लाह जे हवाले कयो। पोइ ॾिसो त वरी छा थो अल्लाह उन सां करे। ॾिसो त अल्लाह जी तव्हां सां कीअं थी मदद पहुचे। ॻाल्हि सम्झो था न? जंहिंजो को बि मददगार न आहे, उनजो मददगार अल्लाह। जंहिंजो को बि साथी न आहे, उनजो साथी अल्लाह। सम्झो था? मां हिकिड़ो पाकिस्तान जे पुलिस जो वॾे में वॾो ऑफिसर आहे, उन जी तकरीर मूं ॿुधी। तकरीर करे पियो, सॼी पाकिस्तान जा पुलिस जा ऑफिसर गॾु थिया, उन्हनि खे पियो तकरीर करे। पूरे पाकिस्तान जा ऑफिसर पुलिस जा, जीअं एसपी, डीएसपी, डीपीओ, पुलिस जा सॼे पाकिस्तान जा वॾा ऑफिसर, उन्हनि खे ख़िताब पियो करे। उन्हनि खे चए पियो त मां अॼु रिटायर थियो आहियां, मां कुझु तव्हांखे वसियतूं नसीहतूं थो कयां, मुंहिंजूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधो। तव्हां वटि केस ईंदा, माण्हुनि जा मामलात पिया ईंदा, पोइ के वीआईपी तव्हां वटि मदद जे लाइ ईंदा। वीआईपी तव्हांखे फोन कंदा, को वज़ीर, को मिनिस्टर, को एमपीए, एमएनए तव्हांजे खे फोन कंदो, भाई फलाणे खे छॾे ॾे, फलाणे जी ज़मानत कर, फलाणे सां हीअं कर। वीआईपी तव्हांखे फोन कंदा, पोइ तव्हां ज़रूर उनजी फोन ते तव्हां अमल कंदव। पर मुंहिंजी तव्हांखे नसीहत आहे त हिकिड़ा हूंदा अथव वीआईपी,
मानू जंजा सिफारिशी वीआईपी हुंदा है बिया वरी हुंदा है वीआईपी मानू पूछो सुने ऑफिसर पूछो से वे वीआईपी वरी केड़ा कि जंजो पियो को भी मददगार न होजे जंजे पारा को फोन करण वारो न होजे वो गरीब वो मिस्कीन मानू जंजो को भी मददगार ना है यो वीआईपी थव इने जो मददगार अल्लाह पाण चई जेकने तमा मिनिस्टर जी फोन ते अमल न कयो वध में वता के डिसमिस कंदो या ता के पंजो बदली कराए छडींदो या ता जो ग्रेड घटाए छडींदो पर जेकरे अल्लाह जे बाने के ईजायो के अल्लाह जे बाने जी दिल दुखायो उन जी दाह सिधो अल्लाह वट वेंदी ता दुनिया में भी जलील थी वेंदो आखिरत में भी जलील बणजी वेंदो मुखे उन जी गाल ॾाढी वणी पुलिस के पे नसीहत करे ये मानू वीआईपी हिन जंजो को भी मददगार ना है उन जो मददगार अल्लाह पाण के वडेरे जो आसरो के अमीर जो आसरो के ऑफिसर जो आसरो के पंजे कौम बिरादरी जो आसरो पर मिस्कीन फकीर के अल्लाह जो आसरो मदीने वाले साईं जो आसरो हां साईं मेराज ते व्या मदीने वाला साईं छाते व्या चाहते व्या बुराक ते बुराक केतरो पियो तिखो वने जो जिते नजर पई पहुंचे उते बुराक जी विख पई पोए एडो तिखो पियो वने साईं फरमाइन था त मेराज ते विंदे जने आसमान दे वञा पियो त का शे हुई जेका मुखा बि तकड़ी हली वई मथे मु पूछो जिब्रील ही केड़ी शे जेका तकड़ी हली वई या रसूल अल्लाह ही मसलूम में मिस्कीन जी दाह हुई जेका अगते वई अर्श ते पहुंची ही मिस्कीन जी दाह हुई मजलूम जी फरियाद हुई जेका अल्लाह जे अर्श ते पहुंची वई है मुजा दोस्तों तवा पंजा फैसला पाण कंदा हो पंजी ज़बान सा पंजे हथ सा फैसला कंदा हो पर पंजा मामला अल्लाह जे हवाले भी त करे दिसो न रब जे हवाले कयो दिसो त अल्लाह किए तो तवा जी मदद करे मुजा दोस्तों त तवा केंजे लाए दुख जो सबब न बनजो केंखे ईज़ाइण जो सबब न बनजो छो त मुजा दोस्तों जेको बे के ईज़ाए तो वो पंजे पाण ते बोहतान तो खणे ए पंजे पाण जे मथा गुनाह अजीम तो खणे पर सब्र वारो सहब वारो बर्दाश्त वारो पंजे मामले के अल्लाह जे हवाले करण वारो हिते भी कामयाब हुते भी कामयाब हां मुजा दोस्तों शींह पंजे दुश्मन का इए पलांद न वठंदो आ जिए अल्लाह जी मदद पंजे फकीर पंजे जिक्र वारे मिस्कीन जी मदद दिला अल्लाह जी मदद पहुंचदी मुजा दोस्तों त तमा दिलुन के साफ बनायो कीना कढो कुदूरतूं कढो दिल के रोशन बनायो अल्लाह जे जिक्र से अल्लाह वारन की सोबत में वेहो सालिहन की संगत में वेहो अल्लाह जो जिक्र कयो त तवाजे दिल के रब मुसफ़ा मुजल्ला रोशन बनाए दिलियों पाक थी वियो तवा जो नालो अल्लाह जे वलियन की जमात में निकली वियो वमा अलैना इल्ला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله इन सारी जमात राजी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जो मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुझो हबीब राजी हुजे ए मुजा मौला तू असा जो थी असा के पंजो बना पंजी मोहब्बत पंजी मारिफत नसीब कर मुजा मालिक करीम तू असा जो थी असा ते पंजी मेहरे नजर फरमा मुजा मौला हिन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजा ही जेकी तुझा बाना ई बानियूं हाजिर थिया सभिनी जे दिलनि जो जायज़ मुरादूं पूरियूं कर असा सभिनी के हज बैतुल्लाह ज़ियारत रसूलुल्लाह नसीब कर ये मुझा मौला असा जे हाल ते रहम करम कर ये मुझा मौला असा जा सीना पंजे जिक्र सा आबाद कर
असांजे सीननि मां कीना ऐं कुदूरतूं हसद ऐं बुग़्ज़ कसाफ़तूं क़ल्ब जूं दूर कर। ये मुंहिंजा मौला असांजे क़ल्ब खे मुनव्वर कर पंहिंजे ज़िक्र सां, पंहिंजे हबीब जे इश्क सां। ये मुंहिंजा मौला असां सभिनी जे हाल ते रहम करम कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।